मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे ऐं उहा इद्दत में हुजे, मजबूरी जी हालत में ॿाहिरि निकिरी सघे थी या न? मसलन तौरु औरत बीमार आहे या घर तब्दील कयो वञे थो, इद्दत वारी औरत घर खां ॿाहिरि मजबूरी जी हालत में निकिरी सघे थी। मसलन तौरु बीमार आहे, इद्दत में वेठी आहे न, जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो आहे या तलाक वारी आहे त बीमार थी पई आहे, ॿाहिरि निकिरी सघे थी। घर हुयो मसवाड़ ते, हाणे मसवाड़ वारनि उथारियो ऐं औरत बि इद्दत में आहे त माण्हू घणा परेशान थी वेंदा आहिनि। त कोई मसइलो न आहे, पर्दे जी हालत में वठी वञोसि, ॿिए घर में रहियोसि, कंहिं माइटनि जे घर में रहियोसि, पर जिते पर्दे जो सिस्टम हुजे। इहे मजबूरियूं आहिनि न, इन में इद्दत वारी औरत हिकिड़े घर खां ॿिए घर जी तरफ़ बि निकिरी सघे थी, बीमार आहे इलाजु कराए बि सघे थी। जेकॾहिं अगरि कोई बि ॿियो वारिस न आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, नंढा ॿार आहिनि घर में, उहे जेकॾहिं बीमार थियनि उन्हनि खे दवा लाइ बि वठी वञी सघे थी, पर इहे सभु शर्त ॾियनि पर्दे जी हालत में। ईअं न इद्दत वारी औरत मुंहुं खोले करे ईअं मसइले माल में घुमंदी वठे, त इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे, सही न आहे।